मिठी में नारायण भील की खबर मूजिब मिठी के सिविल अस्पताल के चीफ मेडिकल ऑफिसर CMO डॉक्टर अब्दुल करीम शेख रहायशी क्वार्टर में फाओ खाई पांजी जिंदगी जो अंत आणे छड़ियो। खुदकुशी का 1 कलाक अग डॉक्टर अब्दुल करीम सहाफ़ियन बेन मानन के वॉइस मैसेज IG सिंध के नाले लिखियल ख़त मोकलियो, जैमें हुन पांजी मौत जो जिम्मेवार MS हरीश जगानी, डॉक्टर मोहन खत्री, डॉक्टर मालिक नेहड़ियो बेन अमले के करार दिनो। ख़त में जणायो वियो त मथस स्टाफ नर्स जना जो इल्ज़ाम मढ़े खेस सख्त ज़हनी टार्चर जो निशानो बनायो वियो, जै करे हू ही कदम खणी रहियो आहे। साफ़िन पारां DHO MS SSP के बर वक्त इतला दियण बावजूद कंहिं बि केस बचाइण लाइ तकड़ो तहरुक न वरतो हो। पुलिस जे पहुंचण खां अॻु डॉक्टर दम धणी हवाले करे चुको हो। डॉक्टर पंहिंजे आख़िरी वसियत में घुर कई आहे त नामज़द कयल ऑफिसरन मुलाज़मन ते क़त्ल जो केस दाख़िल करे खेनि सज़ा ॾिनी वञे। नाज़रीन, मिठी जे सिविल अस्पताल जे चीफ मेडिकल ऑफिसर CMO डॉक्टर अब्दुल करीम शेख रहायशी क्वार्टर में फाहो खाई पंहिंजी ज़िंदगी जो अंत आणे छॾियो।